हिते आयो खंड ला, हिते खंड मिले कोन थी यूटिलिटी स्टोर ते। हाँ बिराए मेहरबानी करे जेके गवर्नमेंट वारा जेके भी आहिनि वज़ीर आला सिंध, इन्हनि खे गुज़ारिश है तो मेहरबानी करे इन्हनि ते सही विर्छ कई वञे, इन्हनि ते को दबदबो कयो वञे। हाँ जेके प्राइवेट आहिनि दुकाननि वारा उहे असांखे फुर्लट कयो वेठा आहिनि। चीनी लेने आए हैं, चीनी है ही नहीं। आ रहे हैं कितने दिनों से, पहले भी मिल रहा था, हम आए थे बोल रहे नहीं है, अभी भी आए बोल रहे नहीं है चीनी। अब क्या करें हम, सस्ते में मिल रहे हैं, यहाँ से लेना पड़ता है, गरीब आदमी है। खंड जो नालो ही कोन है, माण्हू सुबुह खां ज़लील थियनि पिया, बीठा आहिनि वीचारा, रोज़ अचनि था रोज़ वञनि था, जाए कोन आहे कोन चवंदा असीं हींअर बीठा आहियूं, किथे खंड का खंड कोन्हे, हीअ बीठा आहिनि, हीअ बीठो आहे अमरा, हीअ बीठो आहे, हीअ बीठो आहे, सभु कंहिंखे बि खंड कोन्हे। खंड जेकॾहिं हींअर आई आहे, अॼु आई आहे त वई केॾां। असां वटि खंड अचे थी 1000 kg जे 700 kg अचे थी माण्हुनि जे लाइ, हज़ारे माण्हू लाइन लॻा, असीं हिकु टिकट ॿ थैली ॾेई जान चाहींदा। असीं त पंहिंजो परेशान हिते माण्हू एतिरा अचनि था, 700 1000 2000 माण्हू अचनि था, उनखे 1000 kg या 700 kg छा थी थो, हिकु टिकट ॿ थैली ॾेई जान चाहींदा माण्हू। कंहिंजो को ग़रीब औरतूं अचनि थो त टे चार चार गॾु वठनि त ॿ थैलियूं, कंहिंखे हिकु टिकट थैली हूंदा, कंहिंखे चार चार माण्हू खे ॿ थैलियूं खंड अचे थी। चौथे ॾींहुं 5 ॾींहं अचे थी, हिकु ॿिए ॾींहुं छॾे 3 ॾींहं अचे थी, 1000 kg अचे थी, 340 5 किलो थैली से ॾियूं था। रश थिए थी, माण्हू असांखे जाम तंग कनि था। खंड सभु राज खे त असीं नथा ॾेई सघूं न। यूटिलिटी स्टोर मालिकनि जो चवणु आहे त खंड ईंदी आहे त असां विकिणी छॾंदा आहियूं, उनजे करे ख़तमु थींदी। जॾहिं त आवाम जेका आवाम जो ॻाल्हियूं ॿुधो, हुनजो चवणु आहे त असां खंड वठणु ईंदा आहियूं त खंड अॻ में ख़तमु थी वञे त 2 खां 3 माण्हू खे खंड मिले थी, बाक़ी ख़तमु थी वेंदी। जॾहिं ॿिए पासे इहो पोइ शिकायत वञे त 340 रुपए में जेके 5 किलो मिले थी, पर हिते 350 रुपए अॻे वधीक अॻिते खंड विकिरो कई वेंदी। शहरीनि मुतालबो कयो त खंड जी जेका विर्छ आहे उहा सही करी, जेका गैर क़ानूनी तौर ते ॿियनि दुकाननि ऐं स्टोरनि ॾांहुं जेके विकिरो कई वञे त उहो बंदि कई वञे। अनिल कुमार मकवाणा, टाइम न्यूज़ कुनरी।